खान साहब इहो कीअं मुमकिन आहे त सभु कुझु तव्हांजे नक जे हेठां थिए पियो ऐं तव्हांखे ख़बर ई कान्हे? रहीम साहब, मूं तव्हांखे ॿुधायो हो न, तव्हां बिज़नेस जे मामलनि में एतिरो त बिज़ी रहंदो आहियां जो मां पंहिंजे घर खे बि टाइम न ॾेई सघंदो आहियां। शिराज तव्हांजो अकेलो पुटु आहे? जी हा, हू मुंहिंजो अकेलो पुटु आहे। शिराज जी शादी मक़तूला सना सां कहिड़ियुनि हालतुनि में थी? छा मतिलबु आहे? मूं सम्झियो कोन। मुंहिंजो मतिलबु आहे त शिराज इन शादीअ में ख़ुशि न हो छा, या ज़ाती इख़्तिलाफ़ हुया? शिराज जी रज़ामंदी सां शादी थी, हू ख़ुशि हुयो, मथां को बि प्रेशर कोन हो, न वरी असां ई मथां को प्रेशर विधो। सिंपल फैमिली मैरिज हुई। ओके, जेकॾहिं एॾी सुठी रज़ामंदी सां शादी थी हुई त पोइ शादी जी राति ई मरहूमा खे तलाक छो ॾिनी वई? मिस्टर रहीम बख्श, हे मुंहिंजा फैमिली मैटर्स आहिनि। मां हिननि मामलनि खे हिते थाणे में डिस्कस कोन कंदुसि, ऐं महिरबानी करे अहिड़ा सुवाल न पुछो जंहिंसां मुंहिंजी प्रेस्टिज मुतासिर थिए। छा तव्हांखे DIG साहब जो फ़ोन कोन आयो जो मूंखां तव्हां एॾी अॾी पुछा पिया कयो? तव्हां यकीनन DIG साहब खे चयो हूंदो। मूंखे SSP फ़ोन करे ताक़ीद कई हुई त मां तव्हां ते हल्को हथु रखां, पर इन्वेस्टिगेशन में का रिआयत न कयां, छो त 2 मर्डर थिया आहिनि, 2, ऐं कंहिं आम माण्हू जा न। शहर जे हिकु मुअज़्ज़िज़ अज़ीम ख़ान जी धीउ ऐं हिकु नामालूम शख़्स जंहिंखे सुहेल जे नाले सां सॾियो वञे थो। सुभाणे अख़बारुनि में अची वेंदो ऐं सुहेल नामी शख़्स जा वारिस ज़रूरु राब्तो कंदा। मां तव्हांखे इन्वेस्टिगेशन खां कोन थो रोकियां, मां बि आम माण्हू वांगुरु कानून जो एहतराम कंदो आहियां। जेकॾहिं मुंहिंजे ख़ानदान जो को बि फ़र्द इन मामले में इन्वॉल्व हूंदो त उनखे ॻीचे खां वठी तव्हां वटि पेश कंदुसि। शिराज जो शक आहे त इहे मर्डर अज़ीम ख़ान कराया आहिनि। तव्हां इन ॻाल्हि जी ताईद कयो था? ॾिसो, अज़ीम ख़ान हिकु मोज़िज़ फैमिली सां ताल्लुक़ रखे थो, इज़त वारो माण्हू आहे ऐं हू गैरत में अची सभु कुझु करे सघे थो। ओके अता मोहम्मद ख़ान, केस काफ़ी विचड़ियल थो लॻे। शादी जी राति ई तलाक थी ऐं वरी सुहेल नाले शख़्स सां शादी थी ऐं ॿिन्ही खे मारियो वियो। हाणे जेसीं ताईं तलाक ॾियण जा सबब मालूम नथा थियनि तेसीं ताईं मामले जी तह ते पहुचणु मुश्किल आहे। हिते इहो थींदो त तव्हां अज़ीम ख़ान खां तलाक जा रीज़न पुछो, मामले जी पाण ई ख़बर पइजी। मूंखे ख़बर हुजे हा त मोना सां ईअं कराची में थींदो त मां हिनखे एॾे अचण ई न ॾियां हा। आई एम सॉरी ममा, मोना सां जेको कुझु थियो आहे उनजी पंहिंजी ग़लतियुनि जे करे थियो आहे। ग़लती त तुंहिंजी बि आहे धीअ, मोना खे अकेले फ्लैट में न छॾणो खपंदो हुयो, तूं हुनखे वापसि इस्लामाबाद मोकिले ॾे हा। ममा, तव्हांखे मोना जी ज़िद जी ख़बर आहे न, अचण सां ई शहराज जे इश्क में अंधी थी पई। इहो त शुक्र आहे जो शहराज जी शादी हिकु राति ई क़ाइमु रही, न त हीअ त ज़रे घटि चरी थी वञे हा। तूं जल्दी मोना खे मोकिल इस्लामाबाद, पहिरीं फ्लाइट सां। जी ममा, मां पाण चाहियां थी त मोना हितां वापसि वञे, जेसिताईं हितां जा हालात सही थियनि। ख़ैर, कहिड़ी वॾी ॻाल्हि बि कान्हे, अता साहब जा हथ ड्रिघा आहिनि, गवर्नर ताईं हुनजा तालुकात आहिनि। 2 मर्डर थिया आहिनि, तूं इन ॻाल्हि खे नंढिड़ो थी सम्झे? शिराज जे केरु एॾो वॾो तूफ़ान आयो आहे ऐं तुंहिंजो मुड़ुसु ख़ामोशीअ सां इहो तमाशो ॾिसंदो रहियो। मामा, तव्हांखे त ख़बर आहे ॿिन्हिनि पीउ पुटनि जी हिक ॿिए सां न लॻंदी आहे, ऐं हिन दफ़े अता ॾाढो सीरियस वरितो आहे। अता साहब पहिरियों दफ़ो पुलिस स्टेशन वियो आहे, न त पुलिस वारा त हमेशह अता साहब जे घर ईंदा रहिया आहिनि। एनीवे, उन बदबख्त जी शिराज सां ऐं मोना सां कहिड़ी दुश्मनी हुई? बज़ाहिर त शिराज उन छोकिरीअ सां भलाई कई, साॻो गिच में पइजी वियसि। मम्मा, किन माण्हुनि खे दुश्मनीअ जे लाइ के बि जवाज़ न घुरबा आहिनि। तव्हां ॿई भेनरियूं मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहियो। तोसां अता घटि कई आहे, हिन उमिरि में मोड़ ॿधी आहियो। मां त चवां थी ॿई ॼणियूं माॾे हली अचो, का खोट आहे छा? मम्मा, तव्हां ई त चवंदियूं आहियो त औरत जो माग मकान मुड़ुस जो घर ई हूंदो आहे। जंहिं औरत मुड़ुस जे घर खे पंहिंजो घर न कयो, उहा औरत काटा थियल लॻड़ वांगुरु हूंदी आहे। माशाअल्लाह, पिणे जी चङी भली मिल्कियत आहे, बेशक ईअं आहे, पर जंहिं औरत जे लाइ उन मुड़ुस जो घर मक़तल बणिजी वञे, पर उहो घर त छा मुड़ुस खे ई छॾे ॾिजे। मूं तोखे वेहण जे लाइ त कोन चयो,
छा तव्हां बि इहो ई था सम्झो त मां ॾोही आहियां? ॾिस, जेकॾहिं तूं सना खे घर मां न कढी आहे त इहा नौबत ई न अचे। तुंहिंजे करे मां हर जाइ ते शर्मिंदा थियो आहियां। मुंहिंजे ख़ानदान में अॼु ताईं कंहिं थाणे जी शिकिल कोन ॾिठी आहे, पर तुंहिंजी ॿाराणी हरकतुनि जे करे मूंखे हर जाइ ते शर्मिंदो थियणो पियो आहे। आख़िर तूं चाहीं छा थो? सियाणो कांव बिटंगो फासंदो आहे। मां बि सियाणो थियण जी कोशिश कई हुई, पर क़िस्मत जी सितम ज़रीफ़ी हुई जो मार खाई ऐं अज़ीम खान वारा वार करे। अफ़सोस माय डियर, मूंखे तुंहिंजी ॻाल्हियुनि ते रहम थो अचे। तव्हां केतिरा रहम दिल आहियो इहा मूंखे ख़बर आहे। छो? मूं तोसां कहिड़ी नाइंसाफ़ी कई आहे, ॿुधाए? बचपन खां वठी हेसी ताईं मूं पाण खे हिन दुनिया में अकेलो महसूस कयो। मुंहिंजी अकेलाई ऐं अकेलाई में गुज़ारियल सभु रातियूं, उन्हनि रातियुनि में मुंहिंजा सुॾका भरे रो ऐं मुंहिंजा सभु ॻोढ़ा तव्हांजी बेहिसी ऐं नाइंसाफ़ी जी उहा तारीख़ आहे जेका हूं कॾहिं बि विसारे नथो सघां। तूं सदाईं मुंहिंजे आॾो पंहिंजे ज़ुल्म जी दास्तान बयानु कंदो आहीं। मुंहिंजियूं तोखे चङायूं यादि कोन ईंदियूं, तोखे सिर्फ़ु मुंहिंजी ज़्यादतियूं यादि। बहरहाल, हींअर तोखे अंदाज़ो न आहे त तुंहिंजी पोज़ीशन केतिरी क्रिटिकल थी पई आहे। अज़ीम खान ऐं उनजो पुटु आफ्ताब खान तोसां कहिड़ो अशर कंदा, उहो तूं सोचे बि नथो सघीं। तव्हां मुंहिंजी फिक्र न कयो, मां तव्हां खां मदद कोन वठंदुसि ऐं मां पंहिंजी मदद पाण करण वारो माण्हू आहियां। बाक़ी रहिया अज़ीम खान वारा, त मां उन्हनि ॿिनि बेगुनाहनि जो पलव करे ॾेखारी। तूं अहिड़ो कुझु बि न कंदे। हालात ऐं वाक़ियात तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। इहो यादि रखजांइ त मुंहिंजी धीअ यानी तुंहिंजी भेण अज़ीम खान जे घर में ॾिनल आहे ऐं उहो हुनखे नुक़सान बि पहुचाए सघे। लेट मी टॉक टू अज़ीम खान। मोना, हींअर वक़्तु न आहे जो पंहिंजो गुरूर ऐं फ़ख़्र सां जंग विड़जे। हाणे हालात उबतर थी चुका आहिनि। मुंहिंजी कोशिश जे बावजूदि तुंहिंजी शादी शिराज़ सां न थी सघी ऐं मुंहिंजे मथां पहाड़ अची वई ऐं शिराज़ हिन क्राइसिस में अची वियो। मतिलबु त असांजी फैमिली सख़्तु क्राइसिस में आहे ऐं होॾां अम्मी बि परेशान आहे। तूं हीअं कर जो वापसि इस्लामाबाद हली वञ। फ़िलहाल मुमकिन न आहे। छो? एतिरो कुझु थियण खां पोइ बि? मां शिराज़ खे आज़माइश जी घड़ी में अकेलो नथी छॾे सघां। मोना सम्झण जी कोशिश कर। प्यार पंहिंजी जाइ ते, पर इज़त नफ़्स बि का शइ थींदी आहे। तूं पंहिंजो फ्लैट ॾेई असांजे लाइ मुश्किलातूं पैदा कयूं ऐं हाणे असांखे वधीक आज़माइश में न विझ ऐं हरू भरू हिनखे पंहिंजी अना न सम्झ। आपू, प्यार में अना न हूंदी आहे। मां शिराज़ सां प्यार कंदी आहियां ऐं जिथे अना हूंदी आहे उते प्यार न हूंदो आहे। जेको प्यार कंदड़ हूंदो आहे उन वटि अकुल, मत, शर्म ऐं ख़ुददारी हूंदी आहे। ॾिस, तो वन साइडेड प्यार आहे। वन साइडेड प्यार जो को फ्यूचर न हूंदो आहे। प्यार जी बाहि ॿिन्हिनि पासे भरियल हुजे पोइ तूं चई सघीं थी। प्यार कॾहिं बि वन साइडेड न हूंदो आहे। हरू भरू इमोशनल न थी। लिफ़ाफ़े ते नालो ई लिखियलु कोन्हे ऐं हली आहे जहिड़ो करणु त ख़त मुंहिंजो आहे। चरी आपू, जेकॾहिं लिफ़ाफ़े ते मुंहिंजो नालो न आहे लिखियलु त कंहिं ॿिए जो लिखियलु आहे। यकीन नथो अचे, शिराज़ हीअ मर्डर कीअं थो करे सघे? हाणे तोखे मां यकीन ॾियारण लाइ पंहिंजे मथे ते क़ुरान खणा छा? न मां त पंहिंजो ख़्यालु ॿुधायो आहे। मां पंहिंजे भाउ शिराज़ खे सुञाणां थी। मां हुनजी भेण आहियां। मुंहिंजो भाउ ईअं नथो करे सघे। ज़ाहिरा, तुंहिंजो भाउ आहे, तूं कीअं चवंदी? भाउ खां अलावा जेकी वाक़ियात नज़र था अचनि ऐं जे फ्लैट में मर्डर थियो उहो फ्लैट तो मोना जो आहे। जेकॾहिं शिराज़ मर्डर कयो आहे त बेवकूफ़ी कई आहे, छो त बाद में केर बि पंहिंजो निशान न छॾींदो आहे। तूं चवण छा थी चाहीं? थोरो सोच, छा शिराज़ खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो कोन हूंदो
त ईअं करण सां सभिनी जो शक हुन ॾे वेंदो। पर तूं सुहेल जी मौजूदगी खे माइनस छो थो करीं? उहो सुहेल खे छो मारींदो? ऐं ॿियो त सना खे मारण जो कहिड़ो जवाज़ हो? सिंपल इज़ दैट। त शिराज खे इहा ख़बर पई हूंदी त सना प्रेग्नेंट आहे ऐं भाउ में अची वियो हूंदो। ॿिन्ही खे ॻोल्हे हथु करे हिकिड़ी जॻह ते गॾु करे ऐं पंहिंजे दिलि जी बात अदी कई। मतिलबु इहो त तूं हर सूरत में मुंहिंजे भाउ खे मर्डर में इन्वॉल्व कंदे? फरा, तूं पहिरीं मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं पोइ शिराज जी भेण। तुंहिंजी सभु हमदर्दियूं मूंसां ऐं मुंहिंजी फैमिली सां हुजणु खपनि। तूं सिर्फ़ु इहो फील कर, तोखे पंहिंजे भाउ ते इल्ज़ाम लॻण जी कावड़ थी अचे। मुंहिंजी भेण जो मर्डर थियो आहे, मुंहिंजो छा रिएक्शन हुजणु खपे? फरा, मां तोसां शदीद प्यार कंदो आहियां। बावजूद हिनजे जो पापा मूंखे इंसिस्ट कंदो रहियो त मां तोखे तलाक ॾियां ऐं ॿी शादी कयां, पर मां पंहिंजो स्टैंड वरितो ऐं मां पापा खे चयो त मां सिर्फ़ु ज़िंदगी तोसां गुज़ारींदुसि, मां तोखे नथो छॾे सघां। आई लव यू यार, आई लव यू। तव्हां यादि कयो? तुंहिंजो आराम फिटायमि। यकीनन तोखे तकलीफ़ थी हूंदी। तोखे पंहिंजो आराम घणो पसंदि आहे न। मां अज़ीम खान ॾांहुं पियो वञां। इन खां अॻु में जो हू पुलिस सां जोड़ टोड़ करे तोखे सज़ा ॾियारे, मां हुन सां ॻाल्हाइण थो चाहियां। फैमिली मैटर आहे ऐं इनखे फैमिली में ई हल करणु खपे। सज़ा ॾियण जो अख़्तियार अज़ीम खान खे नाहे। हू कीअं तो सज़ा जी एडवाइस ॾेई सघे जेको पाण गुनाहगार आहे? पापा, मां हर मामले में आऊं ईअं ख़ामोश बुत बणिजी वियां। ईअं नथो थी सघे। तूं कहिड़े यकीन सां तूं इहो चवें? पापा, हमाम में सभु नंगा आहिनि ऐं अज़ीम खान जहिड़ा माण्हू रिश्तनि जा दुश्मन ऐं वक़्त जा साथी आहिनि। कंहिंखे बि गुनाहगार चवण जो असांखे को हक़ न आहे। तूं हद खां वधीक जज़्बाती थींदो थो वञे। हक़ आहे या नाहे, पर पापा तव्हां ईअं हर माण्हू खे आइसोलेट नथा करे सघो। इहा त मोनोपली आहे। मूं वटि बि माण्हूअ जी परख आहे। मां बि कॉमन सेंस रखां थो। मूंखे बि खोटे खरे शरीफ़ बदमाश जी पहचान आहे। तूं मुंहिंजो पुटु आहीं, मां तुंहिंजो पुटु न आहियां। मां अॼु पीउ आहियां। मां बि कंहिं वक़्त में तव्हां वांगुरु पंहिंजे पीउ जो पुटु हूंदो हुउसि। मां बि घणनि मामलनि में पंहिंजे पीउ जी मुखालफ़त कंदो हुउसि, पर मुंहिंजो पीउ वापारी माण्हू हुयो ऐं हू करे करे मूंखे चवंदो हो त खोटो सिको ऐं नालाइक पुटु कॾहिं कॾहिं कमाइता बि थी पवंदा आहिनि। डू यू गॉट माई पॉइंट? गुड लक। जेकॾहिं तूं असां सां ताउन कंदे त तोखे इनाम बि मिलंदो ऐं शाबाशी बि। ग़लति बयानी ऐं कूड़ ॻाल्हाई त पोइ मार बि मिलंदई ऐं सज़ा बि। पुलिस जी मार जी त तोखे ख़बर आहे। जानवर बि ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जॻह जानवर। जी साईं, जी साईं, हुकुम कयो। सची ॿुधाए, क़त्ल जी वारदात वारे वक़्तु तूं किथे हुएं? वारदात कॾहिं थी सर? जाहिल माण्हू, जॾहिं इहे खून थिया त तूं किथे हुएं? मां गेट ते। शिराज खे कॾहिं खां सुञाणी? जॾहिं खां शिराज साहब अचणु शुरू कयो तॾहिं खां साईं। शिराज साहब कॾहिं खां अचणु शुरू कयो? जॾहिं खां मुना बि अचणु शुरू कयो तॾहिं खां सर। मुना? या मुना केरु आहे? साहब वॾे जी धीउ आहे। साहब वॾो इस्लामाबाद में रहंदो आहे ऐं सर पाण कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि। हाणे मुना साहिबा किथे आहे? साईं, या त
शिराज साहब खे ख़बर हूंदी। अच्छा, भला जंहिं ॾींहुं इहे खून थिया हुन ॾींहुं फ्लैट ते केरु केरु आया हुया? तूं त गेट ते हूंदो आहे, तोखे त ख़बर हूंदी। सर हुन ॾींहुं शिराज साहब आयो ऐं तकिड़ो तकिड़ो निकिरी वियो। ॿियो को? सर जे ॿुधायां त मारींदव त न? न न, छो मारींदासीं? सर हिकिड़ो माण्हू आयो जी शिराज साहब लाइ पुछो त हीउ हिते कीअं वटि ईंदो आहे। ओ, तूं जेकर हुननि खे ॾिसंदे त सुञाणंदे? बिल्कुलु साईं, मां हुनखे कीअं विसारींदुसि। सर हुन मूंखे 2000 रुपया ख़र्ची ॾिनी हुई। जेको हुकुम धणीअ जो। अज़ीम ख़ानम, मूं वटि के लफ़्ज़ कोन्हनि जिन सां मां तव्हांखे दिलदारी ॾेई सघां। सना मुंहिंजी बि धीअ हुई। तव्हांजी धीअ हुजे हा त क़दुरु ज़रूरु कयो आहे। ईअं बेआसरो करे घर मां न कढी छॾियोसि हा, ऐं घर में हुजे हा त ईअं न थिए हा। तूं मुंहिंजो दोस्त बि आहीं, तोखे मूं ते भरोसो करणु घुरिजे। तोखां इहा ॻाल्हि कीअं विसरे थी त मां तो ते भरोसो करे सघां थो, पर तुंहिंजे पुट शिराज़ ते न। शिराज़ रातो राति छोकिरी ग़ाइब करे इहो ऐलान करे छॾियो त सना भॼी वई। केॾी बेवकूफ़ी जी ॻाल्हि आहे। हेॾे वॾे घर मां सना ग़ाइब थी वञे थी ऐं अता मोहम्मद खे ख़बर नथी पवे त काॾे वई आहे। अज़ीम ख़ान, तूं ॾोरापन ॾियण में सभु तमीज़ जा लीका लंघी थो वञे। मां हेॾो सारो माण्हू 8-9 दफ़ा तोखे सम्झाए थकिजी पियो आहियां, तोखे ॿुधाए थकिजी पियो आहियां, पर तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते को बि यकीन नथो अचे। अता मोहम्मद, तूं मुंहिंजो ग़म वंडाइण आयो आहीं या मूंखे धमकाइण आयो आहीं? ही मुंहिंजो घर आहे, तुंहिंजे घर खां नंढो सही, पर इज़त ऐं मान वारनि जो घर आहे। तो जेका मूंसां गेम खेॾण जी कोशिशि कई सा तोखे रास न आई। बदनामी जो तो गीचे में पवण जे ख़ौफ़ खां तूं सना खे मुंहिंजे पुट सां परणायो, छो त तूं सना खे संदसि चाहींदड़ सुहेल। मुंहिंजे पुट खे हिन केस में फसाइण जी कोशिशि न कजांइ, छो त मूंखे ख़बर आहे त हिननि ॿिन्ही खे कंहिं मारियो आहे। पप्पा हू असांखे घर में अची धमकी ॾेई विया आहिनि। तव्हां धीरज पुट, धीरज। अता मोहम्मद जे आख़िरी जुमिले ते गौर कर। हू छा चई वियो आहे? छॾियो पापा, छॾियो। हू हवाई फायर करे वियो आहे। पुट तूं अता मोहम्मद खे कोन सुञाणी। हू मार्केट जो माण्हू आहे, पक्को वापारी आहे, दफ़े ऐं नुक़सान जी ॼाण रखे थो। आख़िर में बाल असांजी कोर्ट में फिटी करे वियो आहे। हेलो शिराज साहब, जेकर तव्हांखे एतिराज़ न हुजे त मुंहिंजी ऑफिस अची मुंहिंजी चांहि बि पीओ ऐं मूंखे तव्हांजा फिंगर प्रिंट्स बि खपनि। बिल्कुलु, तव्हां मुंहिंजा फिंगर प्रिंट्स वठी सघो था। भला कुझु पेशरफ़ थी या अञा? न, इन्वेस्टिगेशन हले पई, घणी देर कोन लॻंदी। रहीम बख्श साहब, मां तव्हांखे पंहिंजी पोज़ीशन वाज़े करे चुको आहियां। जेकॾहिं मूंखे ॿिन्ही खे मारणो त मां ॿिन्ही जी शादी छो करायां? मूं त सुहेल खे ॻोल्हे सना सां शादी कराए ॿिन्ही खे ॿाहिरि मोकिलणु थी चाहियां। जी जी, मूंखे अंदाज़ो आहे, पर पुलिस घणे भाङे शक जे बुनियाद ते केस हल कंदी आहे। ॿई मासूम हुई, ॿिन्ही जी कंहिंसां दुश्मनी न हुई। सना जो पीउ मथस डमरल हुयो ऐं भाउ बि कावड़ियल। ॿिन्ही खे वंज मिली वई। क़िस्मत जी सितम ज़रीफ़ी हुई जो शाम जो फ्लाइट में, पर इहा कंहिंखे ख़बर हुई त मौत दर ते बीठो आहे। तव्हां बेफ़िक्र थियो, मां पंहिंजे नमूने सां जांच करे रहियो आहियां। मुंहिंजी इन्वेस्टिगेशन जो तरीक़ो आम पुलिस वारनि खां मुख़्तलिफ़ आहे। कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थींदी।
मूंखे तव्हां खां इहा ई उमेद आहे। थैंक्स, मां तव्हां ॾे अचां थो। महिरबानी। रहीम बख्श पियो ॻाल्हायां, आफ्ताब साहब। साईं 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 कहिड़ा हाल आहिनि सोचो साहब? ख़ुशि आहियो? फाइन। किथे आयो? जी जी घर में आहियूं। अव्हां जी ताक़ीद खां पोइ त काॾे निकिरूं ई न पियो। सुठो था कयो। कानून जो एतिराम असां सभिनी ते लाज़िम आहे। भला ॾियो ख़बर, शिराज खे गिरफ़्तार कयो आहे न? अञा न। सौ सिधो मुजरिम आहे साईं। इन खां वधीक अञा कहिड़े सुबुह जी देर आहे? सुहेल ऐं सना खे फ्लैट में कैद करे पंहिंजे दिल जी बाह वारी। सुहेल? केरु सुहेल? इहो ई साईं, इहो जिजो ज़िक्र तव्हां कयो हो, जिजो सना सां गॾु मर्डर थियो। मूं त तव्हां सां को बि ज़िक्र कोन कयो। नहीं वरी मूं को सुहेल नाले सां कंहिं माण्हू जी शिनाख्त कई आहे। असां त पाण संदसि शिनाख्त जी ॻोल्हा में आहियूं। अच्छा, पोइ जमील हूंदो, निसार हूंदो या साईं मूं त फर्ज़ी नालो खयो। आफ्ताब खे ख़बर आहे संदसि ज़बान मां रवानीअ में इहो लफ़्ज़ निकिरी वियो आहे। हाणे ॻाल्हि खे मटाइण लाइ बहाना थो करे। ख़ैर जेको बि आहे ख़बर पइजी वेंदी। सुभाणे जी अख़बार में फोटो ॾेई इश्तिहार ॾियूं था। तव्हां घर में ई हुजो, मां थोरी देरि में तव्हां वटि अचां थो। अचो 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 साईं अचो, मोस्ट वेलकम। महिरबानी। ओके ओके सर, बाय। हाणे छा थींदो? किथे ॾिसी छो कि मूं ते शक त नाहे थियो। मुंहिंजे मुंहं मां बि रवानी मां निकिरी वियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।